सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध पुलिस सुठी फोर्स आहे। उमेद आहे त पुलिस बहितर कारकर्दगी ॾेखारींदे ॾोहनि जो ख़ात्मो आणींदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध जे गादी वारे शहर कराची में अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास थियो, जंहिं में एडिशनल आई जी कराची इमरान याकूब, DIG मुक़दस हैदर ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची पुलिस खे हिदायत कई त कराची में सिक्योरिटी सख़्तु कई वञे, अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। एडिशनल IG कराची इजलास खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं पुलिस बल्दिया में कार्रवाई करे ॿिनि खजी वियल शहरनि अब्दुल्ला ऐं शाहिद खे बाज़ियाब करायो, जॾहिं त जवाबदारनि साबिर, हयात अली ऐं वहीदुल्ला समेत चइनि ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो। AIG कराची ॿुधायो त ॾोहारनि जो हिकु ग्रुप मुल्क खां ॿाहिरि आहे, जेको कराचीअ में भोंगल ऐं अगवा जी वारदातुनि में मुलविस आहे। ग्रुप में शामिल ॾोहारी पाकिस्तान जा ई आहिनि, पर हिन वक़्तु मुल्क खां ॿाहिरि वेही ॾोह कराए रहिया आहिनि। संदन सुञाणप कई आहे। तुर्त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿिनि मुग़वियुनि खे बाज़ियाब कराइण ते पुलिस खे शाबाश ॾिनी। वॾे वज़ीर चयो त पुलिस अहिड़ी कारकर्दगी ॾेखारींदी त सिंध मां ॾोह ख़तमु थींदा। तव्हां मुंहिंजे तरफ़ां पुलिस अहलकारनि जी हिमत अफ़ज़ाई करियो। मां पाण बि तमामु जल्द पुलिस अहलकारनि सां मुलाक़ात कंदुसि। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध पुलिस बहितर फोर्स आहे। कराचीअ में 166 केस रोज़ानो दाख़िल थियनि था, जेकी ॿियनि वॾनि शहरनि खां घटि आहिनि। उमेद आहे त पुलिस बहितर कमु करे ॾोहनि जो ख़ात्मो आणींदी।